नाज़रीन, खैरपुर में नौजवान शायर, लेखक, मुहक्किक ख़ावंद ॾिनो लाड़क जी सालगिरह तक़रीब कोठाए वई। रिपोर्ट कयो आहे शकील जामरी। तहक़ीक़ जे शोबे में थोरे वक़्त में अहम कम कंदड़ सूफ़ी शाइरनि जे कलाम जी सहेड़ सां गॾु जदीद शाइरी ते लिखंदड़ नौजवान शाइर, लेखक, मुहक्किक उस्ताद ख़ावंद ॾिनो लाड़क जी सालगिरह तक़रीब मुनक़िद कई वई। उन हवाले सां शाइरनि, अदीबनि, लेखकनि, मुहक्किकनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त मौजूदा जनरेशन जेका आहे लिखे पई, उनमें ख़ावंद ॾिने लाड़क साहब जो जेको कंट्रीब्यूशन आहे उहो तमामु सुठो आहे। ख़ासि करे जेको उन तसव्वुफ़ ते जेको आहे कमु शुरू कयो आहे, उनजी अशद ज़रूरत आहे असांजे जेको आहे सॼे सोसाइटी खे, ॿोली खे। ऐं संदसि तहरीरूं, संदसि पैगाम असां सभिनी जे लाइ हिकु क़िस्म जी रहनुमाई ऐं ॾियाटी मिसल आहे, जंहिंजी रोशनी जे में असां पंहिंजी ज़िंदगी खे वधीक कंफर्टेबल ऐं हक़ीक़त जा तह ताईं पहुचण में जेका आहे आसानी थिए थी। तहक़ीक़ जी तमामु खोट महसूसु कंदे हिन फील्ड खे चॉइस कयो आहे ऐं कोशिशि कंदुसि त हिन जेतिरो बि करे सघां मां पंहिंजे हिसे जो जेको कमु आहे उहो कंदो रहां। इन जो पहिरियों किताबु जेको हो उहो पोपट छपियो हुयो ऐं 2 किताब हुनजा ॿिया छपिया आहिनि, सुबेदरे जा ॾात धणी ऐं माणक मुंहुं मेड़िया, ऐं ॿियो किताबु आहे तहक़ीक़ जो तूफ़ान इश्क बहर समंदर। 3 किताब अची चुका आहिनि हिन नंढी उमिरि में। ऐं हिन नंढड़ी उमिरि में लतीफ़ यूनिवर्सिटी जो उस्ताद बि थी वियो आहे। ऐं असां उमेदु कयूं था त हीअ सॼो मुहक़िक़ ऐं जेको आहे पंहिंजी महिनत सां हिन अदबी दुनिया में पंहिंजो नालो पैदा कंदो। अदब जी दुनिया में अचण खां पोइ पंहिंजे ख़ावंदनि ने सुहिणो हिकिड़ो पंहिंजो वीचार रखियो आहे ऐं हुन अदबी तरह सां जेको किताबु ॾिनो आहे उहो बि तमामु बहितरीनु आहे। पर हिननि जेको तख़लीक़ ऐं तहक़ीक़ जो जेको ख़ूबसूरत मिज़ाज गॾु कयो आहे उहो असांजे नौजवान लेखकनि लाइ तमामु घणो उत्साहींदड़ आहे। ऐं मां सम्झां थो त तहक़ीक़ ऐं तख़लीक़ जेकॾहिं गॾु हलंदी त असांजे जेके मुआशिरे जा मसइला आहिनि उहे बि उजागर थींदा। साईं ख़ावंद ॾिनो लाड़क साहब बेसिकली हिकिड़ो मुहक़िक़ आहे। इन पहिरियों सूबेदेरे तालुके जा जेके आहिनि शाइर, अदीब, उन्हनि ते हिकिड़ो मक़ालो वॾो तहक़ीक़ी लिखियो। उन खां पोइ मुख़्तलिफ़ किताब तहक़ीक़ी मक़ाला लिखंदो रहियो आहे। हुकूमत खे घुर्जे त नौजवान शाइरनि, अदीबनि, लेखकनि, मुहक्किकनि तोड़े इल्म अदब जे उभरंदड़ सितारनि जी सरकारी सतह ते हिम्मत अफ़ज़ाई कई वञे। कैमरामैन महताब सां गॾु शकील जामरी, आवाज़ टीवी, खैरपुर।